ॻाल्हि सम्झ में आई आहे? अल्लाह तबारक व तआला गरीबी और फज़ल है, अल्लाह जी मेहरबानी इनाम शुक्र आहे जो अल्लाह तबारक व तआला फरमाए तो बिन ॻाल्हियुनि जे करे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जे मथां अज़ाब न आयो। घणनि ॻाल्हियुनि जे करे बाबा? बिन ॻाल्हियुनि जे करे। हिकु त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हुजण जे करे मके जे मुशरिकन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फरमायो जेकॾहिं अवां पंहिंजी दावा जे अंदरि सचायो, अवां जी जेकॾहिं दावा सची आहे, तव्हां चओ था तव्हां मुसलमान न थींदो, अल्लाह से तव्हांखे फलाणे अज़ाब जे अंदरि गिरफ़्तार कंदो, अल्लाह से तव्हांखे फलाणी तकलीफ़ ॾींदो, त पोइ पंहिंजे रब खां घुरो त असांजे मथां अज़ाब नाज़िल फरमाए, असांजे मथां अज़ाब लाहे। अल्लाह ताला फरमायो ला उक़सिमु बिहाज़ल बलद व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद व वालिदिन व मा वलद लक़द ख़लक़नल इंसान फी कबद। ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मांखे हिन अमन वारे शहर मके जो कसम आहे, ही माण्हू जेके चवनि था अज़ाब जे लाइ, अज़ाब न अचण जी सूरत इहा आहे व अंत हिल्लुम बिहाज़ल बलद, छो त मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके में तू हिन गॾु रहियल आहियां, जिते मोहम्मद मौजूद हूंदो आहे उते ख़ुदा जो अज़ाब न बल्कि ख़ुदा जी रहमत नाज़िल थींदी आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे? हिकु इहो। ऐं ॿियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ॿियो जंहिं ॻाल्हि जे करे अल्लाह जो अज़ाब न ईंदो आहे, तॾहिं सहाबा किराम फरमायो या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अवां जे वञण खां बाद में, तव्हांजे वञण खां बाद में हीअ उम्मत कहिड़ी ॻाल्हि जी तरफ़ वञे जीअं अल्लाह जो अज़ाब हुनखे गिरफ़्तार न करे सघे, त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इस्तिग़फ़ार जी घड़ाई। इस्तिग़फ़ार सम्झो था न बाबा? तौबा कयो अल्लाह तबारक व तआला जे दरवाज़े ते, हर हमेशा तौबा जी तरफ़ रुजू कंदा कयो। को गुनाह थी वञे फौरन तौबा कयो, का ख़ता थी वञे फौरन तौबा कयो। जेका उम्मत ऐं जेका क़ौम तौबा जे अंदरि हूंदी आहे, अल्लाह उन क़ौम जे मथां बि अज़ाब नाज़िल न फरमाईंदो आहे। अल्लाह उन तौबा जे करे उन क़ौम खे महफूज़ रखंदो आहे। ख़ुद हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम बि इहो ॿुधायो, फ़क़ुल तुस्तग़फ़िरू, जॾहिं हज़रत नूह पंहिंजी क़ौम खे हर क़िस्म जा वाइदे नसीहत कया, पंहिंजी क़ौम खे सम्झाई त हिदायत ते अचो, हिकिड़े अल्लाह जी इबादत कयो, हिकिड़े रब खां नफ़े नुक़सान जो मालिक सम्झो, इज़त ऐं ज़िल्लत जो मालिक फ़क़ति हिकिड़े रब जी ज़ात खे सम्झो। तॾहिं हुन क़ौम हज़रत नूह जो चयो न वञो। आख़िर में हज़रत नूह उन्हनि खे चयो फ़क़ुल तुस्तग़फ़िरू रब्बकुम इन्नहू कान गफ़ारा, मां पंहिंजी क़ौम खे चयो त अल्लाह जे आॾो अचो, पंहिंजे रब खां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो, छो त इन्नहू कान गफ़ारा, गुनाहनि खां माफ़ी घुरणु तव्हांजो कमु आहे, तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करणु अल्लाह रब्बुल आलमीन जो कमु आहे। तव्हां गुनाहनि खां तौबा करे त ॾिसो, अचो अल्लाह जे दरवाज़े ते, अल्लाह तबारक व तआला जे आॾो अची करे पंहिंजा गुनाह रखो, पंहिंजी ज़िंदगी जे तमामु गुनाहनि खे यादि करे पंहिंजे रब खां तौबा ऐं इस्तिग़फ़ार कयो। अव्हां जे तौबा करण जे करे अल्लाह से तव्हांजी ज़िंदगी जे गुनाहनि खे माफ़ फरमाए छॾींदो, अल्लाह से तव्हांजी ख़ताउनि खे माफ़ फरमाए छॾींदो, अल्लाह से तव्हांजे मामलात ऐं मसाइल खे दरगुदर फरमाए। क़ुल या इबादियल लज़ीना असरफ़ू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरु ज़ुनूब जमीआ। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, मुंहिंजा मानव जिन पंहिंजी सॼी ज़िंदगी पंहिंजे नफ़्स जे मथां ज़ुल्म कयो आहे, ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, अल्लाह जी रहमत मां नाउमीद न थियो। अचो अल्लाह जे दरवाज़े ते, गुनाहनि खां माफ़ी घुरणु तव्हांजो कमु आहे, तव्हांजे गुनाहनि खे माफ़ करणु अल्लाह रब्बुल आलमीन जो कमु आहे। ॻाल्हि सम्झ में आई आहे? त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त मुंहिंजे वञण खां बाद में जंहिं क़ौम जे मथां अज़ाब वारा मामलात ऐं मसाइल हुजनि, उहा क़ौम इस्तिग़फ़ार घणो करे, उहा क़ौम तौबा घणो करे। अॼु असांजे अंदरि, हिन उम्मत जे अंदरि कहिड़ो गुनाह मौजूदु न आहे जंहिंजे करे ख़ुदा जो अज़ाब नाज़िल न थिए, कहिड़ी ख़ता न आहे जंहिंजे करे अल्लाह तबारक व तआला तव्हां असांजी माइशत माशी ज़िंदगी तंग न करे। अल्लाह से कलाम मुक़द्दस में फरमायो, वमन आरद अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़ंका व नहशुरुहु यौमल क़ियामति अमा क़ाल रब्बि लिम हशरतनी अमा वक़द कुन्तु बसीरा क़ाल कज़ालिका अततका आयातुना फ़नसीतहा व कज़ालिकल यौम तुनसा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, जेको मां अल्लाह जे ज़िक्र खां मुंहुं मोड़ींदो, जेको मां अल्लाह जे ज़िक्र खां करते रहंदो, उन खे दुनिया में जेको मां अज़ाब ॾींदो, फ़इन्न लहू मईशतन, उन जी माशी ज़िंदगी उन जे मथां मां तंग कंदो। ॿियो उनखे अज़ाब छा मिलंदो, व नहशुरुहु यौमल क़ियामति अमा। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो, क़यामत जे ॾियारे उनखे मां अंधनि सां उथारींदुमि।
क़यामत जे ॾींहुं छा कंदो? क़ाल रब्बि लिम हशरतनी आमा वक़द कुन्तु बसीरा। रब सही मां त दुनिया में ॾिसंदो, अॼु तो मूंखे अंधो करे उथारियो आहे, का शइ नज़र कंहिं बि क़िस्म जी नथी अचे। अल्लाह चवंदो क़ाल कज़ालिक अततका आयातुना फनसीतहा। तो दुनिया में मां अल्लाह जे आयतुनि खे विसारियो, अॼु मां ख़ुदा व कज़ालिक यौम तुनसा, अॼु मां ख़ुदा तोखे अंधो करे तोखे विसारे छॾियो, तूं मां अल्लाह खे यादि ई कंहिं क़िस्म जी। हिन क़ौम जे अंदरि अज़ाब न अचे त ॿियो छा थिए? जॾहिं पुट पंहिंजी माउ सां ज़िना करे, भाउ पंहिंजी भेण सां ज़िना करे, को रिश्तेदार पंहिंजी रिश्तेदार मासी ऐं पुफी सां जेकॾहिं ज़िना करे, त पोइ ख़ुदा जे तरफ़ां अज़ाब न अचे त ॿियो छा अचे? जॾहिं अल्लाह जी नाफ़रमानी सरेआम थिए त पोइ अल्लाह जे मथां अल्लाह जे तरफ़ां अज़ाब न अचे त ॿियो छा अचे? असांजा कम अहिड़ा आहिनि, ज़मीन धुली पंहिंजी जाइ छॾे, आसमान पंहिंजी जाइ छॾे वञे, असां हर तरह सां ख़ुदा जी नाफ़रमानी कई आहे। नाफ़रमानी जे आला दर्जे जे किनारे ते पहुताऊं, हर एतबार सां ख़ुदा जी नाफ़रमानी कई आहे, हर क़िस्म सां ख़ुदा जी नाफ़रमानी कई आहे। रब जे कंहिं बि हुक्म खे न मञे, अल्लाह जे हुक्मनि खे पंहिंजे हथनि ऐं पंहिंजे पेरनि सां लताड़ियो आहे, पोइ अल्लाह जो अज़ाब न अचे त ॿियो छा? अल्लाह नाराज़ न थिए त ॿियो छा? हिकु हिकु गुनाह जे करे अल्लाह से क़ौमुनि जे मथां अज़ाब। तव्हां क़ुरान मजीद पढ़ी ॾिसो। फलम्मा जाअत रसूलुना इब्राहीम बिल बुश्रा क़ालू इन्ना मुलिकू आलि हादिहिल क़रया इन्ना अहलहा कानू ज़ालिमीन। क़ौम लूत जे मथां जेको रब से अज़ाब नाज़िल कयो, उन जो गुनाह, उन में वॾे में वॾो गुनाह उन्हनि में हम जिन्सी वारो मामलो हुयो। जिन्स जिन्स सां, मर्द मर्द सां, औरत औरत सां पंहिंजी शहवत पूरी कंदो। इन हिकिड़े गुनाह जे करे अल्लाह से क़ौम लूत खे तबाह कयो, अल्लाह से हुननि जे मथां अज़ाब नाज़िल फरमायो। ॿुधायो अॼु हिन उम्मत जे अंदरि इहो गुनाह मौजूदु न आहे? अॼु हिन उम्मत जे अंदरि इहो मामलो मौजूदु न आहे? कसरत सां लिवातत वारो फेल मौजूदु आहे। जिन्स जिन्स सां कसरत सां जेको पंहिंजी शहवत पूरी कंदा पिया, उहो अल्लाह जो अज़ाब नाज़िल न थिए त ॿियो छा?